इब्दान हिकड़ो अल्लाह आ, सब चो हिकड़ो अल्लाह आ। केरा गैबदान किन बियो भी कुछ हुजेव तो कुरान जा फैसला बुध जाए। कुरान शरीफ में अल्लाह ताला फरमाया तिलका आयातुल किताबिल मुबीन इन्ना अंज़लनाहु कुरआनन अरबिय्यन लअल्लकुम ताक़िलून नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहयना इलैका हाज़ल कुरआन इन कुंत मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। आई फतवा अल्लाह से फरमायो नहनु नक़ुस्सु अलैका असां तो ते वाक़ियो ता बयान कयूं किस्सो ता बयान कयूं आसनल क़सस जेको भले में भलो वाक़ियो आ उहो ता तोखे ॿुधायूं इन कुंत मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन हालांकि इन्हीअ किस्से जे बयान करण खां अॻु में तोखे ख़बर न हुई। जो क़ुरान नबी पाक अलैहिस्सलाम खे ॿुधाइण खां अॻु में बेख़बर सॼो ग़ैबदान न सॼो चओ नबी पाक जे ग़ैबदान न आहे त चओ ॿियो कोई बि न आहे। चवंदा वञो न बीबी मरियम सां जॾहिं में अमड़ उछलाइण आई माई भई रोए वेठी मरियम जी मां चओ भई रोए ओ अल्लाह मां बास कई त जे ॿार ॼमंदो त मां काबे जी मुजावरीअ लाइ छॾींदमि पर इन्नी नवज़ातुहा उनसा हाणे त धीअ ॼमी पई आहे मां इन्हीअ खे काॾे कयां। रब साईं फरमायो लैसा ज़करु कल उनसा माई मरियम जी मां गणती छो कई थी मुंहिंजी छो वेठी आं मायूस छो थी वेठी आं इन्हीअ धीअ जहिड़ा ॿिया पुट दुनिया में हिन वक़्त कज बि को काथे बि कोन थी इहा न्याणी खणी काबे में छॾण तुंहिंजो कमु आहे इन्हीअ न्याणीअ मूं ईसा जहिड़ो लाल पैदा करण मां अल्लाह जो कमु आहे। हा माई मरियम आई आहे मरियम जी अम्मा नंढड़ी मरियम खे खणी आई काबतुल्लाह जी कफ़ालत करण वारनि पहरे ॾियण वारनि हिफ़ाज़त करण वारनि निगरानी करण वारनि जे सुपुर्द कयाई। हाणे हो पियो चवे मां परवरिश कयां हो पियो चवे मां परवरिश कयां हेॾो ॿुधजा क़ुरान जो फ़ैसिलो। अल्लाह तबारक व तआला फरमायो ओ मुंहिंजा नबी पाक चईंदी अल्लाह मा कुंत लदैहिम इज़ युल्क़ून अक़लामहुम अय्युहुम यक़फ़ुल मरियम। आयो क़ुरान आए मुंहिंजा नबी सगोरा जंहिंमहिल पुखा पिया विझनि जंहिंमहिल कुणा पिया विझनि त मरियम खे केरु संभारे केरु पाले मां कुंत लदैहिम तूं उते न है मां अल्लाह ॾिठुमि पे तोखे मां ॿुधायां थो। तंहिं माना नबी पाक अलैहिस्सलाम हाज़िर नाज़िर बि न हो जे नबी हाज़िर नाज़िर न आहे त चओ ॿियो कोई बि हाज़िर नाज़िर रब खां सवा थी नथो सघे। चवंदा वञो न नथो थी सघे आलमुल ग़ैब ख़ुदा खां सवा चओ ॿियो कोई नथो थी सघे। दलाइल त घणा आहिनि पर वक़्तु मूंखे कुझु अञा ॿियो ज़हन में आहे जेकी बयानु करणो आहे हाज़िर नाज़िर रब खां सवा ॿियो को थी नथो सघे। भला ॿियो 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 पंहिंजा पुट पंहिंजा सिपाही पंहिंजा संगती कुहाइण को क़बूल कंदो न। नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू मोमिननि जो रूप करे आयो साईं असां वटां क़ुरान पाक जी घुर्ज महिरबानी करे के ॿ टे उस्ताद कारी साहब ॾियो जेके असांजे इलाक़नि में ॻोठ ॻोठ में तुंहिंजो क़ुरान पढ़ाईं। पर घणा खपनि चई हूअं त 100-200 खपनि न त बि हाली मिड़े 60-70 त ॾियो मिड़े हाली साईं जन हुकुम कयो बहितरीन जेके कारी हुजनि उहे निकिरनि ॿाहिरि हुकुम ते निकिरी पिया छो त असां सगोरा हर नबी पाक जे हुकुम खे ख़ुशीअ सां क़बूल कंदा हा। चओ छा सां हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि अची वियो हिकिड़ो नबी पाक अलैहिस्सलाम जा साहबिया हिकिड़ो सोणे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि
माण्हू ईंदा था रहनि मस्जिद जो ऐवान भरिजी वियो आहे। साईं जन ईअं साईं वेझड़े अचण जे लाइ माण्हू वेठा वेझा वेझा ज़ोर ॾेई अचण जी कोशिशि कनि। साईं जन ईअं ओचितो हुकुम कयो त जेको जाते आहे उहो उते वेही रहे। सीरत जा किताब लिखंदा हिकिड़ो साहिबी सगोरो आहे, मस्जिद शरीफ जे अंदरी भित जे अंदरों हिकिड़ो पेड़ अथसि, ॿियो ॿाहिरों त जेकी नंढड़ी भित थींदी आहे। अञा ईअं जो हुकुम थियो त हिकिड़ो अंदर पेर हिकिड़ो ॿाहिरि पेर उते जो उते वेही रहियो। खे चवण वारे चयो चइसि या त अंदरियूं पेर ॿाहिरि करे हा या ॿाहिरियूं पेर अंदर करे हा। हे इते जो इते वेही रहे। चई जेकॾहिं मां ॿाहिरियूं अंदर कयां थो तॾहिं बि नबीअ जी नाफ़रमानी थी थिए, जे ॿाहिरियूं तो अंदर कयां तॾहिं बि हुकुम जी निरावी थी थिए। मूंखे जीअं हुकुम थियो आहे भली वेल वॼी वञे, साल गुज़री वञनि, जेसिताईं उथण जी मोकल न मिलंदी तेसिताईं ईअं मां ओकड़ूं वेही हिकिड़ो अंदर ॿियो ॿाहिरि पेर करे गुज़ारींदुमि। फरमान एतिरो मञींदा हा जंहिंजी हद न आहे। दुआ अल्लाह साहब सगोरनि जी इज़त अल्लाह ताला असांखे हिफ़ाज़त करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जिन साहब नबी पाक जी एॾी इज़त कई चो उन्हनि जी इज़त करण असां ते फर्ज़ आहे। असां उन्हनि जी कयूं, उन नबी पाक जी छो हेॾे मारे त कयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु हिजरुल अस्वद खे हथ लाहे चुमी ॾेई पियो चवेसि ओ पत्थर छा पियो चवेसि? चवेसि ॿियो ओ काबे जे कुंड में रखियल पत्थर तूं त उहो ई पत्थर आहे, तोखे त कुझु बि असां नथा सम्झूं, पर चूंकि रबी हुकुम जे करे असांजी नबी पाक तोखे बोसो ऐं चुमियूं ॾिनियूं आहिनि, असांखे बि चुमियूं ॾियणियूं आहिनि। केॾी इज़त आहे, केॾी नबी पाक जी इज़त था कनि साहब। यानी जहिड़े क़िस्म जो फेल, जहिड़े क़िस्म जो कारनामो, जहिड़े क़िस्म जो कमु अणाए में अणाओ नबी पाक अलैहिस्सलाम सिटे साहिबनि खे ॾिनो, उन में हिननि जवाननि पोयूं पेर न कयो। अल्लाह ताला तॾहिं वॾी ख़ुशीअ सां नबी पाक खे मुबारकी ॾिनी। कहिड़ी? या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाहु व मन इत्तबाक मिनल मुमिनीन। आहे मुबारकी, वॾी मुबारकी आहे। कंहिंखे न चइजे अदा तूं वञ चक हे ॿ माण्हू साण थी या टे कान बाबा हे न घुसंदा इंशाअल्लाह ताला तोसां वेही वेल कंदा। माण्हू सजण ॾिबा आहिनि साण त न दुश्मन। हितां निकिरन हो वरी हुते दुसे फुसे हिन जा लटा कुल्ला थी वञनि, अहिड़ो को माण्हू कंहिंखे ॾींदो सजणाइप में? अल्लाह फरमाए थो जेके माण्हू मां चूंडे चूंडे तोखे ॾिना आहिनि उहे वेल विञाइण जहिड़ा न आहिनि, सचा तुंहिंजा सजण आहिनि। मां रब तो तोखे उन्हनि जे सजणाइप जी तस्दीक क़ुरान में ॾियां। नारा तकबीर। ओ जंहिंजे सचाईअ जी, जंहिंजे सदाकत जी अल्लाह सफ़ाई ॾिनी आहे, चओ उहे बराबर सचा आहिनि। या अय्युहन नबिय्यु, ऐ मुंहिंजा नबीया हस्बुकल्लाह, रब तोखे हर वक़्तु काफ़ी आहे, तुंहिंजो पियो थो अल्लाह पहरो ॾे। माना सम्झो क़ुरान जी। रात जो भी तू मुझे निगाह में, ॾींहं जो भी तू मुझे निगाह में, मां काथे तोखे छॾिया। हाय हाय केॾी दिलि जा आया। हथ खणी दुआ घुरे बि क़बूल, हेॾे मारे त कयो। उठ ते चढ़ी दुआ घुरे बि क़बूल, नमाज़ में ज़बान जे इरादे खे हलाइण खां सवाइ अखियुनि जे इशारे सां दुआ घुरे बि क़बूल। नमाज़ में बीठा आहिनि, बीठे बीठे दिल में इरादो थियो आहे जेकर हेॾो मुंहुं फेरे हिन काबे ॾे नमाज़ पढ़ूं। हे मारे तक जाए अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन, पढ़ंदा बि रहंदा, मथे बि निहारंदा। जिब्राइल अची वियो, क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समाए, ऐ नबी तुझे मथे बार बार निहारण खे अल्लाह ॾिठो आहे। असां रब तो फरमाए असां ॾिठोसीं। इहा तुझे इशारे वारी दुआ बि क़बूल था कयूं। ववल्ल वजहक शत्रल मस्जिदिल हराम,
हाणे जो हाणे अध नमाज़ में भली हुन काबे बैतुल मुक़द्दस वारे ॾांहुं मुंहुं फेरे बैतुल हराम ॾे कर मां अल्लाह जी मोकल ते अञा ताईं मस्जिद ज़ू क़िबलतैन मौजूद आहे जेके हर हाजी ॾिसी ईंदा आहिनि। इहा इशारे जी दुआ क़बूल पर आया नेर तक जाए पर पाण झल जाए मुंहिंजा नबी सगोरा हिम्मत कजाए साईं छो पर नई माण्हू ॾाढा ॾंगा आहिनि। मां रब तो पंहिंजनि खे सुञाणा वॾियूं उमेदा रखियूं हुअसि पर हे भागा थी पिया छो फरमाई सयकूलु सुफ़हाउ मिनन्नास मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा। हिकिड़ी ॿी ॻाल्हि वरी विच में यादि अची वई सम्झो जेके हक़ ते एतराज़ कनि चओ अहमक आहिनि। फतवा सभु ॾियो न निंड में त न हो काथे लिखियल आहे चओ क़ुरान जो फतवा। जेके नबी पाक जे फैसले ते एतराज़ कनि चओ अहमक चओ न। जेको जेको फैसलो नबी पाक जहिड़े नमूने जो कयो आहे जंहिंखे वणे जंहिंखे न वणे क़बूल करणो आहे जंहिं न कयो चओ अहमक आहिनि। ख़ुदा फरमाए तो सयक़ूलु सुफ़हाउ मिनन्नास मा वल्लाहुम अन क़िबलतिहिम अल्लती कानू अलैहा। अन करीब तुझे मथों बेवकूफ़ एतराज़ कंदई। सुफ़हाउ माना बेवकूफ़ सफ़ी चइबो आहे हिकु बेवकूफ़ खे सुफ़हाउ माना अणखुटा बेवकूफ़। हितों जो शुरू थियो है तो ये कुलाबन वारा कमटन वारा ये धमाल हेडे छापरी हेडो हे कुंडन डंडन वारा ये तासर ये जुआगर ये हेडो वारा कुल मार को मेड़े खणी सुबह में आने खुटन जा है न जाते वञू ताते हे जाते वञू ताते हे अगे ही सभिनी पधर ते ॿाहिरि मैदान बीठा हूंदा सभिनी को जुदा छो त खुटण जा ईंदा आहिनि। क़ुरान हिननि खे न खुटायो हिन पारो हिननि जूं क़ुरान पारां पटे हिननि खे पधर ते चढ़ियो आहे। अल्लाह फरमायो एतराज़ वारा न मुड़ंदई इन्हनि खे ॾाइणनि खे तोते वेसा काने मिड़ई कान का उंड करे पिया सवाल कंदई पर तूं घबराए जाए ना। काबे जो एतराज़ साहिबनि जो एतराज़ नमाज़ जो एतराज़ बांग जो एतराज़ छॾियो तूं ठहियो भलाइनि जी भई असाबनि सां दुश्मनी आहे बाक़ी ॿी ॻाल्हि में गॾियल आहिनि गॾियल बांग में गॾियल आहिनि चई त जंहिंमें अलीउल मुर्तज़ा जो नालो न आहे त बांग ई कान्हे। हे नओं मसइलो निकितो थी जंहिंमें अलीउल मुर्तज़ा जो नालो न आहे त कलमो ई न आहे इहो केॾो वॾो कुफर जो कलमो आहे। दोस्तों अल्लाह ताला कंहिंजे इंसानियत या कंहिंजे वजूद या कंहिंजे धमाके खे जमाइण खे पसंदि न कयो आहे। जेकॾहिं अल्लाह इज़त पसंदि कई आहे जमाइण त नबियनि जी कई आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी करे नूह अलैहिस्सलाम खां वठी करे मोहम्मद मिठड़े ताईं सारे क़ुरान में छड़ो नबियनि जी तारीफ़ कई अथई न काथे नूह नबीअ जी तारीफ़ आहे काथे मूसा अलैहिस्सलाम जी तारीफ़ आहे काथे इब्राहिम जी तारीफ़ ज़कुर फिल किताब इद्रीस। कंहिंजो इद्रीस केरु हो कि न मुसाफिर वारो इद्रीस वज़कुर फिल किताब इस्माईल। इस्माईल कहिड़ो ओ ज़बीहुल्लाह वारे वाह इस्माईल नबी सगोरा अलैहिस्सलाम अहिड़ा कारनामा कई जो तुझो अल्लाह क़ुरान में मिसाल कायम करे छॾियो आहे। अहिड़ा बच्चा काथों पैदा थींदा जेके पंहिंजे रब जे राज़ी करण लाइ पंहिंजी कुर्बानी करण खां दरेग न कनि। शिरक भरे अबो थियो चओ छा छो बा शिरक भरी इस्माईल अलैहिस्सलाम पुछा कई चवे तो इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका शिरक तॾहिं भरियो तुम आयो त सिक सां तोसां मिलण हुम पर निंड में ॾिसां पियो तोखे कुही रहियो आहे।
चई हाँ चई तो मां ये ख्वाब लधो हाणे तो इब्राहिम अलैहिस्सलाम चवे फंदुर माज़ा तरा पुट मां त ख्वाब लधो आ तूं बि अकुल वारो पुट आं दाना पुट आं सियाणो पुट आं कि न चिदई पुट आं हिन जो पुट ॼमे गोदो चिदन जो भरियो पियो अथसि सियाणो बि त ओढ़ो थींदो न चकर मोटंदो बि चिदावतियूं ईंदो त हे खेॾे ओ मुसलमान छो बच्चन सां वेल कयो थी छो बच्चन जी उमिरि विञाई थी छो बच्चन सां दुश्मनू कयो थी हा हा 3 साल ॼाए न थिया आहिनि अकुल त बच्चे जो ॾिस फरमाए थो इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका निंड में ॾिसां थो तोखे ज़बा थो कयां फंजुर माज़ा तरा हाणे फ़ैसिलो कर त मां इन मामले में छा कयां ॿुध क़ुरान ॿुध जाए इस्माइल अलैहिस्सलाम फरमाए तो क़ाल या अबत फअल मा तुमर कुर्बान वञे अहिड़े इस्माइल जे जवाब दो चवे तो मुंहिंजा बाबा तूं नबी आ नबियनि जा ख्वाब बि नबूअत जो हिस्सो थींदा आहिनि चओ नबीअ जे ज़बान जो फ़ैसिलो त नबूअत जो जुज़ो आहे हेॾे मसइलो तो वरी टियों कढां हिकु नबीअ जो कौल ॿियो नबीअ जो फेल टियों नबीअ जो ख्वाब घणियूं ॻाल्हियूं थियूं हिकु नबी पाक जो फरमान कौल चओ उन्हीअ ते बि ईमान आणणो आहे नबी पाक अलैहिस्सलाम जो फेल कम जेकी करे चओ उन्ही ते बि ईमान आणणो आहे पर जेको नबी ख्वाब लहे उन्हीअ ते बि ईमान आणणो आहे जो नबी कूड़ा ख्वाब न लहंदा आहिनि कि न असां वारा ख्वाब हिकिड़ो ॿियो निंड में ॾिसे त उॾामिया पियो मथे जहाज़नि ते हीअं जो जाग थिए त खट हेठों पियो आहे अहिड़ा ख्वाब नबियनि जा ख्वाब सदाई सचा हूंदा आहिनि हा हिकिड़ो ॿियो ख्वाब रहे चए मूंखे कुदरती निबात मिली आहे वेठो तो चटियां माखो ॿियो ताबीर कराए चए मां ॾिठा वियो ख्वाब ताबीर में निबात पियो चटियां ॾाढी मिठी हीअ जो वात जाग थिए ॾिसां त अधु आंगुरी चॿाड़े में भई पंहिंजी यानी ईअं मिमड़ी थी वई आहे भई चूसे 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 मिमड़ी करे छॾी अथमि हाणे अहिड़ा ख्वाब असां तव्हांजा त ख्वाब उबता न नबियनि जा ख्वाब सचा ई सचा चओ नबीअ जो ख्वाब बि सचो आहे इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजे अबे जे ख्वाब ते ईमान आणींदे चओ त बा अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़ाइफ़नि सां न कबियूं न फअल मा तुमर हिते आहियूं ई कुल 3 ॼणा घणा हिकु अबो तूं इब्राहिम ॿियो मां बच्चो इस्माइल टियों अम्मा हाजरा वेठी आहे हाणे हीअ गौरी ॻाल्हि अमड़ सां कीअं कबी इफ अलमा तो उमर तूं नबी आ अॻे पोइ इहो कमु उहो ई थियणो आहे मां वेसा छो विञायां अमड़ जे कन ते इहा ॻाल्हि पुॼाइणी न आहे जल्दी कर त मां कुर्बानी पंहिंजी ॾिसां पुट सोचे जवाब ॾे कुहण जो मसइलो आहे अलाए कॾहिं काती तोखे ज़बा करे तरह तरह जे ईज़ावन अचण जो ख़तरो आहे तूं बर्दाश्त करे सघे अलाए न अचे तो सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन चवे तो मुंहिंजा बा आस्ते ज़बा करे तुंहिंजी मर्ज़ी आहे तकड़ में धको हणी मुंहिंजी मुंडी लाए तुंहिंजी मर्ज़ी आहे गिचीअ खां ज़बा करे तुंहिंजी मर्ज़ी आहे पेरनि खां वठी वढणु शुरू करे तुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजे ज़बान मां दाह निकिरणी न आहे इंशाअल्लाह मां रब जे राह में सब्र सां मुंहुं ॾींदुमि तॾहिं फरमाए थो वज़कुर फिल किताब इस्माईल हाय इस्माईल अलैहिस्सलाम जो किताब त पढ़ो इन्नहु कान सादिकल वाद व कान रसूलन नबिय्या अल्लाह ताला पंहिंजे प्यारे नबीअ जी क़ुरान में तारीफ़ कई आहे सभु चओ अल्हम्दुलिल्लाह चओ छा हाणे हर क़ुरान जे जुज़े जुज़े में
कुरान पाक जे आयत में नबियन जी तारीफ़ लिखियल आहे कि न ॿिए कंहिंजी बि आहे नबियन जी न तंहिंजी माना कलमे जो जुज़ नबीअ बणिजी सघनि था छो त सॼी उम्मत जो दारो मदार नबीअ जे नबूअत ते आहे सहाबी बि उहो आहे जेको नबीअ जे नबूअत ते ईमान आने सहाबी बि हुआ हे वरी साईं हर ॻाल्हि में फलाणे खे चई साईं मुश्किल कुशा खां सवाइ मामिलो हूंदो आहे हा न असां बि चऊं था बराबरि हूंदो आहे चओ असां बि मुश्किल कुशा खां सवाइ न मुश्किल कुशा केरु कि हे जेको असां बणाई बीठा आहियूं ग़लति ॻाल्हि आहे सॼी दुनिया जूं मुश्किलूं आसान करण वारो ख़ुदा खां सवाइ चओ ॿियो कोई बि नाहे नूह नबी आहे हवा तेज़ थी वई आहे हाणे थी ॿेड़ी झटका ॾे चढ़ियाओ कॾहिं ॿेड़ीअ हा पर बि ॿेड़ो पियो ॿुॾे नबीअ जो जंहिंमें यूनुस अलैहिस्सलाम चढ़ियल हो चओ छा ॻाल्हाईंदा त वञो ॿेड़ो पियो ॿुॾे माण्हुनि चयो त बाबा हिकिड़ो लहे यूनुस अलैहिस्सलाम जी कुंड वती माखे जीअं कोई न चदल अल्लाह तबारक व तआला कुदरत जो कमाल पाण रब ॼाणंदो आहे फ़ैसिलो अदा केरु चई विच दरिया में लहंदो कोई न लहंदो चई पुखा विझो हर को पंहिंजो पुखो खणी आयो वॾी जो खणण वारे पुखो खयो त यूनुस अलैहिस्सलाम जो निकितो लो बाबा फ़ैसिलो जो थियो हाणे हिकिड़ो पेर पाणीअ में आहे ॿियो पेर ॿेड़े ते आहे रोए बीठो रब खे पाॾाए बीठो न त चवे हाणे खे वञी ॿेड़ो पंहिंजो पाण काय असां ईअं था तरंदा अचूं असांजे पासे ॾे औरंगाबाद में मलंग किरियो जाइ तऊं वॾे रोज़न ॿियो खान जाइ तऊं पटियुनि ते घुमे पियो नई ठाराए घुमियो जो त हिकिड़ी टाटियल पटी उतां छत भॻी हेठि अची ज़ड़ंब कई जंग में ज़ख़म थियुसि त माण्हू चयोसि मुबारक एतिरे में ख़ैरु चई ख़ैरु अदा कहिड़ो आहे अलाह त सिर खणण जे कढ पियो पर वरी बि मुश्किल कुझु आहे कुझु बचाए विधो एॾी जहालत दोस्तों बुजुर्ग ऐं ॿार अल्लाह ताला खां सवाइ को बि दुनिया में मुश्किल कुशा कोन्हे चओ ख़ुदा खां सवाइ ॿियो कोई बि मुश्किल कुशा कोन्हे हाणे यूनुस अलैहिस्सलाम पाण खे दरिया जे ॿुॾण खां चओ बचाए नथो सघे चओ मछीअ जे पेट मां वञण खां बचाए नथो सघे 40 ॾींहंनि खां पोइ अहिड़े ॾुबरे ऐं हीणे नबीअ खे वरी सुक ते जीअरो जाॻंदो बुखायल उञायल खे कढण वारो केरु फरमादो चओ बराबरि नबियनि जे लाइ अलाह काफ़ी आहे हर नबीअ ते कंहिं पहरो ॾिनो आहे हर नबीअ जे नबूअत जी कंहिं हिफ़ाज़त कई आहे हर नबीअ जो हर ॾिनो आहे निमरूद जे वक़्त में इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद कंहिं कई फिरौन जे वक़्त में मूसा अलैहिस्सलाम जी मदद कंहिं कई ॻाल्हाईंदा वञो इब्राहिम जे वक़्त में यानी काबतुल्लाह जे शहीद करण जे वक़्त में यानी इब्राहिम जी सत्यानाश कंहिं कई हक़ वारनि जो हर वक़्तु अल्लाह साथ ॾींदो आहे फरमाए थो हस्बुक अल्लाहुम्मा अल्लाह काफ़ी आहे तुंहिंजे मथां कंहिंखे आंगुर खणण जी मजाल नाहे हे त बातनी मदद आहे अंदरूनी मदद आहे बाक़ी ज़ाहिरी केरु तुंहिंजो डील करे बीहनि फरमायो वमन तबाक मिनल मुमिनीन हे जेके कलमे वारा मोमिन कढ लॻा थी इन मूं हिकिड़ो बि घुसण जहिड़ो न थी केॾी सफ़ाई ॾिनई फरमाए हस्बुक अल्लाह वमन तबाक मिनल मुमिनीन मोमिन जेके तुंहिंजे कढ लॻी पिया अबू बकर सिद्दीक़ कंहिंजे कढ चओ मोमिन चवंदा वञो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंजे कढ ॻाल्हाईंदा वञो न मोमिन जी फतवा पोइ अॻ में चओ कंहिंजे कढ लॻो नबी पाक जे हाणे जेको छो त शर्त आहे वमन तबाक मिनल मुमिनीन मोमिननि मां जेके तुंहिंजे कढ लॻा इन्हनि जे मां अल्लाह तस्दीक खे क़ुरान में बयान करे थो छॾियां उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंजे कढ लॻो हाणे जेको नबीअ जे कढ लॻो चओ हो मोमिन अलीउल मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु कंहिंजे कढ लॻो निमाणू हाल कयूं बोसीदा कपड़ा कयूं अलीउल मुर्तज़ा वेठो आहे
मक्के जे कुरेशन अचे समझाणी ॾिनस बाबा सियाणो थी हाल त पंहिंजो ॾिस केॾा केॾा साईं खे चवां कपड़ा पाईंदे ही केॾा लटा पिणे पाईंदो हो केॾा ऐश कंदो हो हाणे तूं पंहिंजो हाल त ॾिस बोसीदा कपड़ा आहिनि खाधो कॾहिं आहे कॾहिं न जुती पेर में आहे या न आहे मथे ते टोपी कॾहिं आहे कॾहिं न हाल त पंहिंजो ॾिस छो विञायो थी जवाब तोड़े मांखे तव्हांजो को वाइदो असर न कंदो मां अहिड़े साईं वटो सबक पढ़ी आयो आहियां जेको निंड में बि मूंखे यादि आहे भड़को खाई उथियो आहे नबी पाक अलैहिस्सलाम जी खिदमत में पहुतो आहे चईंसि मासां फलाणा अची काला उथिया मां हीअं पियो इबादत कयां हाणे मूंखे ॿुधायो त मां केतिरी इबादत कयां केतिरे क़दर मूंखे इबादत करण जो हक़ आहे फरमाई फ़ाबुदिल्लाह हत्ता युक़ालु लकल मजनून पुट अलीउल मुर्तज़ा हज़ूर फरमायो मुंहिंजा बच्चा एतरी बात कर जो ॾिसण वारा चवनि त हे त को अल्लाह जे बात में चरियो थी वियो आहे पोइ तुंहिंजो अर्श जो मंज़िला मथे हज़रत अलीअ खे त का ॻाल्हि ई यादि न हुई छड़ो इबादत ई इबादत कंदो हो चओ जिहाद भी इबादत रोज़ो भी इबादत ज़िक्र भी इबादत कुरान भी इबादत नमाज भी इबादत हर इबादत अली वटि लभंदी हो त वॾो आबिद हो तूं काथों अलीअ जो मुनकर पैदा थी दोस्तो अज़ीज़ो मुहबूनी खे चइबो आहे जेको आका जी पैरवी करे जेको आका जी मुर्शिद चढ़े घोड़े ते हे वरी घोड़े खे अहिड़ी ट्रुंब ॾे जे मुर्शिद फाको अची हेठि करे इहो मुरीद थियो दोस्तो अज़ीज़ो मुर्शिद जी इज़त कजे कि न मुर्शिद जे खे घोड़े तो केरजे दोस्तो अज़ीज़ो बुजुर्गो ऐं भाइरो अल्लाह ताला कौम के हया नसीब फरमाए हज़रत अली अहिड़े आला बेहतरीन शान वारे जे शान के जेको घटि करे चओ उहो अलीअ जो दुश्मन आहे अलीउल मुर्तज़ा पाकन पाक हो अलीउल मुर्तज़ा नजस पलीत शैन खे न वापराईंदो हो अलीउल मुर्तज़ा भंग जहिड़ी नशेदार शइ खे काथे पोखींदो हो अलीउल मुर्तज़ा नऊज़ बिल्लाह काथे इन्हनि वांगे मकान वसाईंदो हो अलीउल मुर्तज़ा अहिड़ो आबिद हो जो वतंदो हो इबादत का मस्जिदूं ॻोल्हींदो का घड़ी वांदी मिले त अलीउल मुर्तज़ा मस्जिद में हलियो वेंदो नारे तकबीर शान सहाबा दोस्त अज़ीज़ो मुंहिंजा मोहतरम बुजुर्गो ऐं भाइरो मसइलो इहा त अल्लाह तबारक व तआला जल जलालहू असांखे हर नबीअ जे फ़ैसिले ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए जेको जेको नबी पाक अलैहिस्सलाम काबे जे फिरण जो फ़ैसिलो अल्लाह जे हुकुम सां ॿुधायो आहे चओ असांखे क़बूल चओ हाणे जेको बैतुल मुक़द्दस ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़े थींदसि छाजे करे न थींदसि 1,24,000 नबी ओॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुआ पोइ छो न थींदसि हिन करे न थींदसि जो नबी पाक अलैहिस्सलाम फ़ैसिलो खुटराए छॾियो त हाणे खां बाद एॾे जे बजाए हेॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ंदी आहे पढ़णी आहे मरंदे ताईं जंहिंखे नमाज़ पढ़णी आहे त काबे ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़े हे फ़ैसिलो नबी पाक जो नबी सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़े नमूने सां जेको फ़ैसिलो कयो आहे साहबनि सगोरनि जे बारे में सदाकत ऐं सचाई जो चओ असांखे क़बूल करणो आहे जेकॾहिं नथा कयूं त इबादत क़बूल नथी थिए ॾिस क़ुरान में केॾी अल्लाह ताला तंबीह कई आहे रब्बना ला तुज़िग़ क़ुलूबना रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान ओ मौला साईं असांखे बि माफ़ी ॾे जेके असांखूं अॻे ईमान में गुज़रिया आहिनि उन्हनि खे बि माफ़ी ॾे यानी असाबनि सां एॾी मोहबत रखणी आहे जो उहे उते पंहिंजे क़बरनि ऐं रोज़नि में हुजनि असांखे हिते उन्हनि जे बारे में दुआऊं घुरणियूं आहिनि रब्बना इग़फ़िर लना व लिइख़वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान जेके अॻ में ईमान आणे चुका आहिनि उन्हनि खे बि माफ़ी अता फरमा हाणे रब्बना तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू ओ मौला साईं जन ईमान अॻे आंदो आहे उन्हनि जे बारे में असांजे दिलनि में बुग़्ज़ न पैदा कजांइ तंहिंजी माना जंहिंजे में थियो जो मोमिन न आहिनि
ये चओ ला तजल फी कुलूबना छा असांजे दिलनि में न बणाइजा न कजाए गिल माना ठगी गिल माना बुग़्ज़ हसद असांजे दिलनि में न कजाए पैदा करण जे लाइ सबक़ूना बिल ईमान और जन असांखों अॻे ईमान आंदा आहिनि उन्हनि जे बारे में असांखे अदावत ऐं दुश्मनी दिल में न ॾिजाए तंहिंजी माना जिन जे दिलनि में अॻियनि सां दुश्मनी आहे चओ ईमान कोन्हे क़ुर जी फतवा आहे न वला तजल फी कुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नक रऊफुर रहीम ओ मुंहिंजा मौला तूं रऊफ ऐं रहीम आ असांखे बि माफ़ कर असांजे अॻियनि खे बि माफ़ कर जेतिरो थी सघे अॻियनि खे पंहिंजे नेकिन ऐं दुआनि में गॾींदो आहे उन्हनि जे सदको तोखे बि माफ़ी मिलंदई तो में कहिड़ो लक्षण आहे उन्हनि जे सदको मिलंदई जॾहिं तूं नेकनि सां हली बीठई असाबनि सां हली बीठई औलियान सां हली बीठई हा उन्हनि जे बीहण जे करे उन्हनि सां गॾु घुमण जे करे उन्हनि जी इज़त करण जे करे उन्हनि जे मोहबत करण जे करे अलाह असां अवां जी बि इज़त रखी जन्नत में माणींदो भला हेॾे त ॿुध हिकिड़ो ॿियो चए जंहिं बिश्त में इहे वञनि असांखे खपे ई न पोइ बिश्त मिलंदुसि दोस्त ॿियो हिकिड़ो मूंखे ॿुधाए काबतला रोज़े अतार जे साम्हूं चई असां बीठा आहियूं हिकिड़ो माण्हू पुठी ॾे रोज़े खे बीठो हाजी साहब पियो चए मां ॿां खां वञी वरितोमांस हाजी रफ़ीक अहमद चए पियो मां खां वरितोमांस बाबा हे छा थो करे चई साईं पुठी हज़ूर ते दरूद थो पढ़ां पर हो जो सुम्हिया पिया आहिनि ॾिसण ई रूह नथो दिमाग़ हाणे तव्हां मां पुछां थो रोज़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हितां हुजे हे पुठी ॾेई बीहे त उन्हनि ॿिनि जे करे नबी पाक खे बि पुठी ॾिनाई कि न हाणे एहो दुरूद परे मुंहुं पढ़ण वारो दुरूद पैगंबर काथों क़बूल कंदो एहे नबी दुरूद जे लाइ को उञू या बुखियो त न वेठो आहे नबी पाक ते दुरूद ऐं रहमतूं अलाह राति ॾींहुं मोकिलींदो रहे थो कि नथो मोकिले अणखुटा अलाह जे तरफ़ां रहमत जा खज़ाना खुलियल आहिनि जेसि ताईं क़यामत क़ाइम थींदी रोज़े अतार जे मथां अलाह जी पैगंबर पाक जे रोज़े जे मथां रहमत वसंदी रहंदी खुटण जी नाहे चओ खुटण जी नाहे हाणे अहिड़े रोज़े अतार वारे खे हिन जे मिॾे मुॾे मुंहं जो दुरूद कहिड़े कम जो आहे वेठो आहे साईं वांदो त हे परे मुंहुं करे वात वीचारो करे दुरूद पढ़े त मां झोली छॾियां मलाइक मोटाए मुंहं जो ठोकींदसि खण चई दरूद पंहिंजो तूं पुठी ॾे थो पढ़े नबीअ खे दरूद काज़ी एहसान अहमद साहब शुजाबादी सब चो रहमतुल्लाह अलैह पाण पियो बयान करे ठेड़ी शरीफ में मदरसे में वेठो पाण पियो बयान करे ख़ुदा जो कसम खणी कि हिकिड़ो माण्हू काबतुल्लाह रोज़े अतार खे पुठी ॾेई ऐं साईं खे चवां बीठो थियो मां चयोमांसि ते छा थो करे चई त मां हिन जे करे जो हो साईं सां सुम्हिया पिया आहिनि एॾे नथो दिलि घुरे जो मां मुंहुं करे तकियां मां चयोमांसि त तूं यार बेली 5 मिंट वञी का नबी मस्जिद में अखियूं बूटे वज़ीफ़ो ॾसियो मां त हे वञी पढ़ पोइ फ़ैसिलो पंहिंजो पाण कजां पोइ काज़ी साहब फरमायो 5-10 मिंटनि खां बाद मां जो वरी मस्जिद मोटी अचां त हे रोए थो वेठो अरे ॾे ख़बर छो थो रोए चई त बराबरि तो वारो साईं मां वज़ीफ़ो पढ़ियुमि ॾिठुमि अखियूं बूटियूं पियूं मुंहिंजे आॾो मिठड़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम बीठो मूंखे चई सॾु करे चई त अंधो न थी अखियूं पट हो बि मुंहिंजा थी काज़ी साहब जा लफ़्ज़ ईअं भई मूंखे नज़र साईं जन आया जन फरमायो त अंधो न थी अखियूं पट हो बि मुंहिंजा थी छा हो बि हाणे जंहिंखे नबी पंहिंजो करे चओ असांखे बि नबीअ जा सॾणा आहिनि हाणे चए मां ईमान आंदो अॼु खां पोइ कॾहिं बि रोज़े खे पुठी न ॾींदुमि मूंखे नबीअ जे गुलामनि जी बि इज़त करणी आहे कसम खणी नबी मस्जिद में वाइदो कई त मां अॼु खां बाद अदावत छॾे करे नबीअ जे साहबनि जो ताबियो ऐं मुरीद थी रहंदुमि मुहिब थी रहंदुमि दोस्तो तंहिंजे करे मां अर्ज़ो कयां त अलाह ताला असांखे सिर्फ़ पैगंबर पाक अलैहिस्सलाम जी पैरवी नसीब फरमाए मुबारका धाराणियुनि वारनि खे
बुजुर्गनि जा हिते कदम घुमियल आहिनि, नेक बुजुर्ग ईंदड़ वेंदड़ आहिनि, चङनि नेकनि सां हिननि जो तालुक आहे। हे उन्हनि जा असरात था ज़ाहिर थियनि जो शादी ते क़ुर पाक जो जलसो फ़ाक़ो थो पियो करे। हिकिड़ो गुज़रियो ई न आहे, वरी ॿियो शादी जो मौक़े ते वरी क़ुर शरीफ़ आयो आहे। हाणे तव्हां खां मां पुछां थो शैतान सां कहिड़ी हालत हूंदी? दोस्तो इहा ईमान जी मुबारक थो जो अल्लाह खे हिदायत ऐं सम्झ ॾिनी आहे। नबीअ जे पैरवी खे ज़िंदा रखंदा था अचो। असाब सगोरा नबी जी पैरवी खे ज़िंदा रखंदा हुआ, औलिया किराम नबीअ जे पैरवी खे ज़िंदा रखंदा हुआ, उलमा इज़ाम नबीअ जे पैरवी खे ज़िंदा रखंदा आहिनि। ख़ुदा अवां असां अवाम खे बि पैगंबर जे पैरवी जे ज़िंदा रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। मोहतरम अज़ीज़ भाइरो, बुज़ुर्गो ऐं दोस्तो, मसइलो इहा त अल्लाह तबारक व तआला जल जलालू इंसान खे आला ऐं अफ़ज़ल करे ज़मीन ते पैदा कयो आहे। हे वॾी ॻाल्हि आहे। अल अशिया तुरफ़ बिअज़दादिहा। तव्हां चवंदो त इहो नाहक हुजे ई न हा त भलो हो, ग़लति ॻाल्हि आहे। जेकॾहिं नाहक न हुजे हा त हक़ तव्हांखे सम्झ में ई न अचे हा। कीअं सम्झो आहे? तव्हां हा मुक़ाबले में नाहक बीहारे छॾियईं। जेकॾहिं राति न हुजे हा त तव्हांखे ॾींहं जो पतो कीअं पए हा? ॾींहुं राति लभे ई न, पोइ चवां त ॾींहुं आहे, बसि अलाए छा आहे। जेकॾहिं अव्हां जे साम्हूं साईं खे चवां आंधारी न हुजे हा त रोशनीअ जो पतो कीअं पए हा? जेकॾहिं अव्हां जे साम्हूं साईं खे चवां उस ऐं गर्मी न हुजे हा त छांव ऐं थधि जो पतो कीअं पए हा? जेकॾहिं गुमराही न हुजे हा त हिदायत जो पतो कीअं पए हा? इहे ज़रूर हिदायत वारा हिदायत ते रहंदा, गुमराही वारा गुमराहीअ ते रहंदा। तव्हां दिली दुआऊं घुरंदा रहो त ख़ुदा असांखे मरंदे ताईं गुमराहीअ खां बचाए। हीअ बुख़्त जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो माण्हू ॿ टोला आहिनि, हिकिड़ा जन्नती ॿिया जहन्नमी, हिकिड़ा बदबख्त ॿिया नेकबख्त, हिकिड़ा गुमराह ॿिया सुधरियल। अल्लाह फरमाए हिकिड़ा मुंहिंजा ॿिया शैतान जा। हिकिड़ी अलाह जी जमायत, ॿी जमायत आहिनि न जुदा जुदा पार्टियूं। हिते बि पार्टी बाज़ी थी, जाते काथे शाशत थी हले। शाशत माण्हू चए हिकिड़ो बि चएसि अव्हां जी शाशत काथे पुगी? मां तो असां वरी हिते जाते तूं वेठो आहे शाशत। हा जाते काथे हले थी न, शैतान बि शाशत ॿधी आहे। रब चएसो तड़ियल तूं निकिरी वञ मुंहिंजे मुल्क मां, तोखे हक़ ई कोन्हे को। चवे थो अंज़िरनी इला यौमि युबअसून। मौला से मूंखे मोकल क़यामत ताईं ॾे त मां पंहिंजो सूरत ठारियां। कहिड़ो कमु कंदे? चवे थो लअक़ूदन्न सिरातकल मुस्तक़ीम। छा थो चए? विच रस्ते ते अची वेंदुमि। लआतियन्नहुम मिन बैन अयदीहिम व मिन खल्फिहिम व अन अयमानिहिम व अन शमाइलिहिम। कंहिंखे धिका ॾेई दीन खां हटाईंदुमि, कंहिंखे चिंबड़ी सां हरवांगे पोयों मोटाईंदुमि। कंहिंखे चिंबड़ी, कंहिंखे धिका ॾे। कई अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे शैतान धिका ॾींदो आहे। ख़ुदा करे शैतान जे धिकनि खां बचूं। आमीन चओ। जेको शैतान जे धिकनि में आहे चओ उहो यको धिकियल आहे। चओ उहो यको वियो न ठुकरां खाई खाई। हे बि हिते त न छॾींदुसि। हिन जे थेड़ ते को चढ़े त सही। ॿार जो डांह खे धको हणंदा आहिनि त कहिड़ो हणंदा अथसि? अहिड़ो ज़ममो हणंदसि जो ईअं भराट भरींदी वेंदी न। अञा इहो हल्को धको आहे शैतान जो। अहिड़ो धिको आहे जो चोटीअ भर वञी जहन्नम में माण्हू तारा तॾहिं पट बसि जॾहिं बाहि पई साड़ींदसि। क़ुर फरमाए थो शैतान चयो अंज़िरनी इला यौमि युबअसून। मुंहिंजा मौला साईं मूंखे क़यामत ताईं हयाती ॾे। तव्हांखे डिघी हयाती खपे? जॾहिं लूलड़ा लंगड़ा थियो, कुराड़ा जूर थियो, खाॾी पई ॾके, वात खाइण जो कमु न करे, हथ वठण जो कमु न करे, पाण मूं पाण कके न हे न भागो ककी नथो थिए। हा हर को डिघी हयातीअ खां बेज़ार वेठो आहे। हे थो चए मूंखे क़यामत ताईं हयाती ॾे। छो?
चेमोला मांखे हिन जे करे बेमानू कयो थी माण्हू जे करे मुंहिंजी इज़त खसी थी वॾो मुंहिंजो मान इज़त ई तो हिन जे करे मांखे लितरनि जो तोक विधो थी मां बि पाण जहिड़ा तके ॿ टे बणाया हाणे मां तव्हांखां पुछां थो जंहिं अलाह तव्हांजे करे शैतान खे लितरनि जो तोक विधो आहे अहां ओड़ा बणजण घुरो था किन बेली अल्लाह जा बणजी जन्नत में वञण घुरो था अल्लाह से फरमाया फतत्तखिज़ूनहु व ज़ुर्रियतहु औलिया मिन दूनी व हुम लकुम अदू बेस लिज़्ज़ालिमीन बदला वॾो ज़ुल्म जो फैसलो आहे केॾो ग़लत फैसलो आहे जो तहां पंहिंजे दुश्मन खे उन्हनि जे बच्चनि ॿारनि खे वारस ऐं दोस्त बणायो अथव हो वरी नंढा वॾा तव्हांजा दुश्मन वेरी वॾे जे पिड़ न चयासीं ऐं नंढनि जे पिड़ चयासीं उहे बि असांजा ख़ैर ख़्वार न आहिनि उहे बि अहिड़ो ज़मर चाढ़ींदा जो मथो फाटो पियो हूंदो पर जे वॾे इब्लीस ख़ान जे हथ अची वियासीं त पोइ त पाण सम्झो था सत्याई नास उहो वॾो मल्हा वेठो हूंदो चुप कयूं हल्कनि सल्कनि इब्लीस न ईंदो आहे हल्कनि सल्कनि हे जेके फ़कीर फुकरा हल्का सल्का नांगा मलंग या ॿिया इहे कनफाड़ जोगी इहे हल्का सल्का इन्हनि ते इब्लीस तक ई न आहे हो वॾा वॾा खख ताड़ी वेठो आहे ठगा जो भाकुर विझी कराईंदुमि त चेल विच कंडे खां चट वॾो मल्हा अहिड़ो ख़तरनाक मल्हा तव्हांखे ख़बर आहे त के अहिड़ा सुन्नी हा जेके राति ॾींहुं क़ुर पढ़ंदा हा जिन खे मुनाज़रे जा शरफ़ मिलियल आहे मुनाज़रा कंदा हा ठका जो शैतान जी मल थी वेन त मणको अचे लॻो न जो वात मूं चरस ढूंढ जी हे शैतान जूं वॾियूं मल्हा चोटी जे पढ़ियलनि खे शैतान ऊंधो करे उछलियो असां अवां शायूं शर अल्लाह पियो राम करे शैतान एॾो मल्हा जो पेरनि खां वठी खणी ऊंधो करे उछलींदो आहे जो माण्हू जो मणको ई छिजी पए ॾाढे आदम जहिड़े को न मुड़ियो कीअं कॾहिं देतारे देतारे ॿाहिरि हे न मुड़ंदो तंहिंजे करे वञी बीबी साइण जे मथां हीलो हलाई आस्ते इज़ाफ़ा त हुन जे वर जी शइ आहे जे न का शइ कुंज में पई हुजे ज़ाइफ़ा त शैतान जे हिकदमि खखड़ियूं आहिनि नबी से फरमान निसाउ हबाइल शयातीन और तू शैतान जूं रसियूं हिन नोड़ विझणो मर्द खे फहकाइणो हे नोड़ ठाहे असां खां वटे रखिया अथई ज़ाइफ़ा न हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान आहे त शैतान जूं रसियूं हिन चो त हर गुमराही जो बिजु ज़ाइफ़ा मां पैदा थींदो आहे काथो थींदो आहे हर बिदत जो कम हीअ करे गुनाह जो कम हीअ कराए शिरक जो कम हीअ कराए सेहरा हीअ मुंहिंजी अम्मा भेण चए जो गुनाह पैदा थियो आहे फहाशी उरियानी जा कम हे कराए ज़िना जहिड़ो ॾोह ज़ाइफ़ा कराए विझे हे ॿुधजांइ अल्लाह फरमाए तो हम बिही व हमत बिही व हम बिहा लौला अर्रा बुरहान रब्बी ज़लीखा वसु कयो पर इब्राहिम रब जा नज़ारा ॾिठा न त इरादो करे हा पर ॾिठई जो त रब को माफ़ी वताई दरवाज़ा कंहिं पे बंदि कया ज़ाइफ़ा चओ न नाले खणण मूं छा थींदो चओ ज़ाइफ़ा हा लटा लाहे यूसुफ अलैहिस्सलाम खे चिंबड़ण जी कोशिश कंहिं पे कई ज़ाइफ़ा आई न ओ इन्हीअ खे पंहिंजो सोन में तोरे ख़रीद कंहिं कयो हो जॾहिं हुल हलियो त मिस्र जे मार्केट में ॿार विकामे थो को अधु लख खणी आयो को लख खणी आयो हिनखे बि पतो पियो भई जी आई तके तके चई पोइ वाह कुन ॾे मां पंहिंजी घर मोटी अचां गॾो सोन जो भरायूं आई चई हिकिड़े पुड़ में सोन विझो त ॿिए पुड़ में ॿार विझो हाणे हुजे को ॿियो वाक वारो मथे जेको ॾे अल्लाह फरमाए तो हमत बिही व हम बिहा लौला अर्रा बुरहान रब्बी मुंहिंजे यूसुफ खे ज़लीखा ठाहे हथ गंढिया पर मुंहिंजा नज़ारा ॾिठा यूसुफ तकियोसी न माना तो कया हा
वहम्मत बिही माना पक्को इरादो कयो हो बीबी ज़लीखा वहम बिहा यूसुफ अलैहिस्सलाम भी इरादो करे हा लौला अर्आ बुरहान रब्बे जेकॾहिं न ॾिसे हा त इरादो करे हा पर ॾिठाई जो रब जा नज़ारा त छा ज़बान मूं लफ़्ज़ निकितसि क़ाल मआज़ल्लाह मौला तूं मूंखे बचाइजांइ रब फरमायो दुआ तूं घुरिया कुल फकड़ा टोड़े फोड़े इन्हीअ जे फंदे मूं मां बचाईंदोमांइ हे अथव रसियूं तव्हांखे त खीचे में नोड़ न पियो आहे न हूंदो तार को सटियल सवा वॾी ॻाल्हि आहे वॾो मसइलो आहे सां जेका राति जो मार आहे उहा असांखे ख़बर आहे मियां को हुकुम जारी नथा करे सघूं न निमाज़ पढ़ाए था सघूं न रोज़ो रखाए था सघूं न दीन जो कमु कराए था सघूं न लटो तो ॾाढो को वठी सघे घर में तो लाल त हाणे त ॾेखार कर ॾिसूं साईं सना रवा त न पारा चङा भला माना था ॾिसणा वासणा रवा हीअं लीड़ वतियूं ईंदे जीअं फूक जो ॾिस त उॾामी वञे हालांकि तव्हांखे ख़बर आहे सन्हे रहे पाइण जे करे जेकॾहिं औरत जा वार उघाड़ा थींदा हज़ूर फरमायो वारनि ज़ाहिर थियण वारी औरत जे मथां जेसि ताईं वार मथे जा ज़ाहिर हूंदसि अलाह जी लानत पई अन्निसाउ हबाइलु शयातीन औरतूं शैतान जूं रसियूं आहिनि वतन थियूं इंसाननि खे वीचारनि खे रुलाईंदियूं पिनाईंदियूं के नेक हूंदियूं जेके अलाह खां ख़ौफ़ कनि मुड़ुसनि जी इज़त कनि दीन जो कमु कनि बचनि जी ख़ैर ख़्वाही कनि न त अक्सर करे मुंहिंजूं नियाणियूं भेनरियूं ईमान इस्लाम खां ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे घरनि जी यानी साईं खे चवां सचाई नास कई अथऊं वीचारा मुड़ुस काॾे वञी केतिरो जहिड़ो सही केतिरो सहन आख़िरकार थकिजनि अॻे मां तव्हांखे ॿुधायो यादि हूंदो हिकिड़े ॿुधो आहे क़ुर शरीफ़ जो जोणस वरी अणपढ़ियलनि मूं हिन चयो त पुटु अलाह ॾिनो हिन चयो त मां बास करे वरितो आहे ॿिन्ही जो पाण में टकर थियो न हुन चयो त मूंखे फलाणी जाइ ते मिलियो हिन चयो त रब ॾिनो हिननि जो जहिड़ो खुटे ई न पियो 6 महीना विढ़ंदे विढ़ंदे न ज़ाल मुड़ुस जी ॻाल्हि मने न मुड़ुस ज़ाल जी ॻाल्हि मने हिकिड़े ॾींहुं चई त अॼु अहिड़ा थी हथ कढियासीं जा इधर जा उधर हिननि खे इहे कम करण बि ईंदा थी हे वीचारो हर तो मोटी आयो हिन वरी मिर्च जी बूंदड़ी अंदरि करे छॾियसि हाणे जेसि ताईं मिर्च जो छोरे खे अंदरि पए सम्झे थो उन सां बि का वेधन हूंदी की न रड़ पई पएसि ॿार जी रड़ पई पएसि दाहूं पियो करे हे जो आयो ॿाहिरों हको त तो छोरे जी रीह पई पए फलाणी जी माहे छा आहे चई चवंदी जो हुमां त रहियल आहे सुख न मुड़े न हाणे खणो पंहिंजो परचाएसि हाणे हुनखे इहा त ख़बर कान्हे त बंधणो रिलके खां अंदरि का बाहि भरियल आहे हेॾे होॾे घणो ई लोॼाईं पर छोरो बसि करे छो थो कलाकनि जा कलाक रुनूं आख़िर हे वीचारो निमाणो थियो हीणो थियो चइबो कीअं थिए चई मां त चवां पई मारिया हाणे ॿार हथनि मूं थो वञई चइबो हाणे जीअं वणे ॾाइण वञी मोकारो कर चए ठीकु आहे इलाज कंदीमांसि खण भला कुटीअ जी पाट त मां बचो थी खणी हलां मन का साईंअ खे मेहर पए वीचारो हीणो थी पियो वकड़ पइजी वियसि ॿिचीअ में नोड़ पयसि अॻिते हलियो हलंदे 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 अध पंध ते विया आहिनि हिन छा कयो मुड़ुस जी अखि वठी बंधणो खोले रिलके जे अंदरां सट ॾेई बूंद कढियईं त छोरो ठरी पियो ॼण बर्फ़ जे पाणी में वञी खोलियो भला मिर्च जो जेको मकाद मूं निकिरे त ठरंदो की न रोण बसि कई त हिन मुंहुं भराए चयो ॾे ख़बर अचे हाणे भला ॿाहिरि बसि कई चई अध ते आयो अञा उते त साईं जो रमज़ान ॾिसजांइ हाणे चई साईं कावड़ लाथी आहे न हलूं था होॾे बसि हिनखे बि अची वई जुझकी ऐं इहो कचे वारो केतिरो लाथाई लाहे करे कुटण ते बीठुसि चई अञा चपटी कुटीअ जी न विराईसीं अॻे ई साईं कीअं पड़तो चइबो या तुंहिंजी हथ जी मार मिलियल हुई चई सची करे थी कर उड़ारिया धजी ॿ टे जो पादर कशई तई घल भुरिया करे चई मां तोबा कई सच थी ॻाल्हायां मां हे कयो वेल पर तूं बि को मां बि चई मां बि पर तूं बि वाह जो वाइज़ ते पको बीठल आहे मुंहिंजी वरी तोबा जो माइड़ो वरी बंदि कयो अदा अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कंदियूं तारीख़ हलाईंदियूं जो तूं जो कम ई लही वञे ख़बर ई न पई अंदरों अंदरों पैर निकिरी वञे सोचे कदम खणजांइ हिकिड़ो ॿियो बुज़ुर्ग चवे हिकिड़े पुछो बुज़ुर्ग खां तूं बुज़ुर्ग कीअं बणे चए मां हर ॻाल्हि पुछंदो हुउमि ज़ाल खां हर ॻाल्हि पुछी पोइ हुन खां तसली करे
पोइ हर कम जेको न हूअ सलाह ॾे माण्हुनि जे उबतो कया फता थींदी हुई। नबी पाक जो फैसलो बि हुआ त कैफ़ युफ़्लिहु क़ौमन वलौ अमरहुम इमरातुन, उहो माण्हू कीअं खटंदो जेको ज़ाल जे फैसले ते हले। उहो कीअं खटंदो, उहो मुल्क कीअं कामयाब थींदो, उहा क़ौम कीअं कामयाब थींदी जंहिंजा फैसला औरतूं कनि, जंहिंजो फैसलो ज़ाल करे, जंहिंजो फैसलो ज़ाइफ़ा करे, जंहिंजी हुकूमत ज़ाइफ़ा करे, उन जे खटण जो साल ई पैदा नथो थिए। दुआ आहे अल्लाह असांखे कुवत ॾे जो असां पंहिंजे फैसलनि ते भातिन खे हलायूं, कि न असां उन्हनि जे फैसलनि ते हलाऊं। मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, बुज़ुर्गो, कुझु थोरो सियाणा थियो, ईमान पंहिंजे जी हिफ़ाज़त कयो। दरूद शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहबिहि अजमईन व बारिक वसल्लम। बस मां हाणे काफ़ी कुझु बयान कयो आहे, अॻिते बि अल्लाह ताला जेतिरी तौफ़ीक़ ॾींदो त हिन ॿिनि आयतुनि टिनि जी जेके पढ़ियूं त माना करे दुआ ख़ैर घुरंदुमि, छो त इंशा अल्लाह ताला इहो वाइज़ जो सिलसिलो शायदि हलंदो रहंदो। ॿिया बि उलमा किराम बुज़ुर्गान दीन आहिनि। अल्लाह ताला अव्हां असां खां दीन जो कमु वठे, चओ आमीन चओ। अल्लाह ताला अव्हां असांखे ईमान जी सलामती नसीब फरमाए। अल्लाह ताला अव्हां असांखे शैतान जे फितने खां बचाए। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरियूं आहिनि, ऐं अल्लाह दज्जाल जे फितने खां बचा, ऐं अल्लाह दुनिया जे फितने खां बचा, ऐं अल्लाह निसा जे फितने खां बचा। इहे जेतिरा बि फितना आहिनि उन सभिनी जे बचण जूं रब खां दुआऊं घुरो। वॾो फितनो आहे दज्जाल जो, उहो बि अचणो अथव। ख़ुदा करे